अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलात अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह मैं करीब बटे का उन तालीम में जेका दोस्त उम्मीदवार आहिनि उन्हनि खे कामयाबी अता फरमा उन्हनि खे मालिक साईं उन्हनि सां इंसाफ़ थिए मुंहिंजा मालिक में था असांजे पाकिस्तानी अदालत उन्हनि खे इंसाफ़ नथियूं ॾियनि सुहिणा मदीने वारा साईं तुंहिंजी अदालत में केस खणी आहियूं मुंहिंजा मालिक में था अकरम समेत जेका दोस्त 33 खां 39 पास आहिनि उन्हनि खे आबाद कर उन्हनि खे ख़ुशहाल कर उन्हनि खे मुंहिंजा मालिक मिठा हक़ ॾे उन्हनि खे नौकरियूं मिलनि मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि जूं तकलीफ़ूं उन्हनि जूं मुसीबतूं दूर कर मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि जेके कोशिशूं आहिनि उन्हनि जी कोशिशूं कामयाबु फरमा सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह मुंहिंजा मालिक मिठा 11 जनवरी ते उन्हनि जी पेशी आहे मुंहिंजा मालिक मिठा 11 जनवरी ते हिन दोस्तनि खे जेका असां इंसाफ़ मिले मुंहिंजा मदीने वारा साईं तुंहिंजे दर दाह आहे मुंहिंजा मालिक मुंहिंजा मदीने वारा साईं तोखे पार था 33 खां 39 जेका बि दोस्त आहिनि उन्हनि खे कामयाबी अता फरमा सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह सलात वसलाम अलैका या हबीब अल्लाह वाला अलैका साहब या रहमत लिल आलमीन मुंहिंजा मालिक साईं जेका सेवाण जा दोस्त आसिफ़ आहे ॿिया हुनजा गॾु जेका आहिनि उहे बि उमेदवार आहिनि मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि जी बि जेका असां मालिक मिठा हाज़िरी क़बूल कर उन्हनि खे बि कामयाबी अता फरमा सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह